तेलिम सिंध वज़ीर सरदार अली शाह साहब जनाब अली आली जीअं त असां रासी ज़िले बदिन तलको गोलाटी यूसी खोरवा चौक गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सांजनू जत जा सभई शागिर्द खुले आसमान सर्दी सख्त सीअ में पढ़ी रहिया आहियूं। असांजी स्कूल बिल्डिंग काफ़ी अरसे खां तबाह थी किरी वई आहे जेका मंज़ूर थी वई हुई पर तेमीर अञा ताईं भला छो न थी थिए। जल्द खां जल्द ज़बून बिल्डिंग तेमीर कराए ॾिनी वञे। उस्ताद तइलीम खाते में नवां तजुर्बा कराइण ऐं यूरोप वांगुरु एप हाज़िरी संभल रोज़ ऑनलाइन वारियूं ख़बरूं छॾे ॾे। सिंध जे स्कूलनि ऐं तइलीम खे हथरादो तबाह न कर ऐं सिंध जी तइलीम जो ख़्यालु रख।